मूं पूरो ज़ोर लातो आ भैया यूसुफ थाने में आज़ाद न थे इतो ही थाने को सिधो जेल हलियो वञे ये सॼी ज़िंदगी जेल में सड़े कूकू करे रड़ियो करे। सरदार सिर्फ एनसी कटराई आ। हाँ कमतार एनसी में छा थी? अरे करायास तो एम्पायर रखो मारा थे। सरदार वञींदो? यो मुझो कम आ जेको तव्हांखे कम सौंपियो आहे न तव्हां उहो कम कयो वधीक ई हवाला न कयो। कहिड़ो कमतार? नवाज़ जे निड़ीअ ते लत रखो ऐं हुनजो जनाज़ो पढ़ूं। ॿ टे दफ़ा कोशिश कई थो पर बची वियो आ। जेकॾहिं वर ते चढ़ियो न त चीकले में फेरियूं पाईंदो चीकले। मां त चवां थो हिनखे मौत जी राति खेॾायूं या त वरी चीकले वारी राति हिनखे खेॾायूं। मतलब इहो ई हो कमदार? हीअ ॿिनि में इहा ख़बर ॿुधा न त तव्हां ॿई थी वेंदो वन धक। ओए मौला ॼाणे। मासड़ वारस को सवाइ को धणी साई न थियो आ। नूरी भी मुलाकात न आई आ। मुंहिंजी धक सबब जंग भॼी पई आ। नूरी औरत आ मतां डप थियो हुजेसि त मां कुझु चवांसि न पर अचण त घुर्जे सां न। मूंसां हर हर बेवाजिबी कुझु कयां बि नथो त बि लोड़ियां थो। फिटल आ तुंहिंजी यूसुफ बदुआऊं अथई। मां ऐं पीउ जूं बदुआऊं तॾहिं त नाकामियूं ऐं ज़िलतूं तो ॾिसी। मूं ज़मीन जी घुर कई अबे जवाब ॾिनो सा ज़मीन त अॻे पोइ मुंहिंजी आहे न। मुंहिंजो सलूक वर्ता अबे वारनि सां चङो न आहे। तॾहिं गोॾे खां ॼंग चट ऐं डॉक्टर चवनि था गोॾे जी ढकणी भॼी पई आहे। पोइ इहा बदुआ न आहे त छा आहे? न पुलिस विड़ी न कंहिं धक कयो। हाणे त सरदार या सोजरे सां बि विड़ी न सघंदुसि। माफ़ी घुर माउ पीउ खां। बाबा त क़बर में आहे उहो माफ़ी कीअं ॾींदो मूंखे? क़बर ते वञी अबे खां माफ़ी वठंदुसि मतां रूह राज़ी थियसि। हा मूंखे माफ़ी वठणु घुरिजे अम्मा खां। मूंखे माफ़ी वठणु घुरिजे अबे खां। बदुआऊं मूंखे घेरे वयूं आहिनि। हाणे त अस्पताल में बि दाख़िल कोन था कंहिंखे चओ। नवाज़ तू सच तो चई? साइण कुछ माण्हू मुसलसल इशो पिया कनि। मूं तोखे चयो हो न त वधि मां वधि पंहिंजो ख़्यालु रखिजा। सो त कयां थो। बस तूं ईअं कर ही तरी छॾे हलियो वञ। साइण दुनिया छॾींदुसि पर ही तर कोन छॾींदुसि। ईअं न चवंदो कर नवाज़ दिलि ॾुखईनो न कर। साइण हिकु भेरो रूबरू मिलण जी ख़्वाहिश आहे। मां चाहियां थो त हवेली अचां। न न किथे कोई ॾिसी न वठई। ठीकु आहे। ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।